या अली मदद जी सिंध जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी ॿोली हींअर मौजूदु आहियूं असां ख़ैरपुर ज़िले तालको ठरी बीरवा में ईद जी सिंधी टेली फिल्म थी रही है शूट हुनजी गजगो जंहिंजो राइटर आहे मुमताज़ ख़ासकरी ज़फ़र कोकर राइटर आहे कला असांजो तमामु सीनियर राइटर स्टेज जो टीवी जो उस्ताद अनवर शाह साहब जी अचो त ॾिसूं शूट जेके आहे असांजा अदाकार ॾे अचनि था हेॾो डायरेक्शन मुमताज़ ख़ासकरी जी हली रही आहे। ही आ सागर सागर बेहतरीन कैमरामैन आहे इहो परियों किरोला कार आहे दोस्तो हेॾो हे असांजो दोस्त हे सोहेल तव्हांखे ॾेखारे चवंदा हूंदो त सोहेल पीरज़ादो कहिड़ो आहे हीअ अथव सोहेल पीरज़ादो ऐं हीअ असांजो पंहिंजो चनो साहिबु हाँ आमिर अली चना इको साउंड वारो कलंदर इको साउंड सजीम जा बाबा खानपुर में अथव ऐं बग़ैर मुख़्तलिफ़ पैसा न हुजनि त बि हिन जो साउंड हलंदो आहे। हे अलाए किथे एक्टर मौजूदु न बा हे ॾिसो हे जहाज़ हले थो फारूक सां गॾु ऐं तमामु हीअ फिल्म जेकी आहे वॾी तयारी में ठाहे रहिया आहियूं इंशाअल्लाह वॾी धूमधाम सां ही जहाज़ पंहिंजे जेको आहे सो हेॾो ही एक्टर ही मुमताज़ ख़ासकली पंहिंजी जहाज़ सूधो मुमताज़ ख़ासकली जहाज़ बहाज़ आंदा थी बाबा हाँ बाबा रिकॉर्ड क्या बाबा एक बड़ी मेहनत हले हले जारी आहे जारी हाँ सही ओके लाइन हाँ सरदार बाबा ड्रोन ते पास सागर अच न क्लोज कयो न एने दा वठो ने पेरे हां आइडिया ओए परे ओ शिवा अचो अचो मीडिया जो बेहतरीन हीरो बेहतरीन अदाकार खबर थी आशिक के हिसाब से अञा मशहूर था वञो भाऊ भाऊ एक फांज वडी भैया न अकेले जा सत्ता हाणे कोई मुझे अकेले वडी जी हां केड़े पासे रोचा जिथा अचो इता झाड़ीन में अचो तो बेहतर भी है ग्रीनरी दी अचे खयो तब बेहतर आ अस्सलाम वालेकुम यार मदद कौन सा गाड़ी लांदो यार काटे में ले यार दादा सही निकली तो दादा सही और ये मत चढ़ी ओके नो हेलो जा हां भले यार तू जी मुझे पास जा भाऊ जे ताई वनी फारूक आउट कर जा बाबा ओके थैंक यू फारूक फिलहाल करे सपोर्ट